गरीब हुसैन जे करबला जे मैदान में अकेलो बिही करे मौला हुसैन जेका सदा ॾिनी हुई हल मिन नासिरिन यंसुरना। अॼु मौला हुसैन जी उन सदा ते हर गैरतमंद ज़मीर जॾहिं मौला जी इहा सदा उन जो रूह ॿुधी उहो रूह जागी पियो ऐं उन रूह लब्बैक या हुसैन जी सदा ॾेई करे पंहिंजे ॾींहं ते बि तमामु तादाद में कसीर तादाद में आज़ादार इमाम हुसैन अलैहिस्सलाम असांजी माऊं भेनरूं बीबी ज़ैनब सलाम जे सुनत निभाईंदे हिन पैदल मशी में अहिड़ी गर्मी में बेइंतहा जी गर्मी लॻी पई आहे। 48-47 सेंटी लॻो पियो आहे। उन में पदिल बश कनि पिया। हिन में न को मज़हब न आहे, को फ़िको न आहे, को इंसानियत आहे। अॼु तव्हां ॾिसो इन रैलीअ में शिया बि आहिनि, सुन्नी बि आहिनि, देवबंद बि आहिनि, बरेली बि आहिनि, इवन गैर मुस्लमान बि आहिनि। इहो मौला हुसैन सां जेको अक़ीदो आहे, जेका हुब आहे, मोहबत आहे, इहो ता क़याम जारी रहंदी। हुसैनी काफ़िलो आहे, असांखे ॾाढी हुन सां मोहबत आहे। छाजे अलाह नबी फरमायो त हुसैन मूं मां आहे ऐं हुसैन मां आहियां। जेको हुसैन सां मोहबत कोन थो करे उहो हुन सां मोहबत कोन थो करे। तंहिंजे करे असां सभिनी खे इहा सोचणु खपे त इस्लाम जो जेको ज़िंदा रखण वारा असांजा इमाम हुसैन आहिनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल हुसैन इब्न अली अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ी मैदान करबला हल मिन नासिरिन यंसुरना। वाक़अन गरीब हुसैन जे करबला जे मैदान में अकेलो बिही करे मौला हुसैन जेका सदा ॾिनी हुई हल मिन नासिरिन यंसुरना। अॼु मौला हुसैन जी उन सदा ते हर गैरतमंद ज़मीर जॾहिं मौला जी इहा सदा उन जो रूह ॿुधी उहो रूह जागी पियो ऐं उन रूह लब्बैक या हुसैन जी सदा ॾेई करे अॼु पंहिंजे घरनि मां निकिरी करे इहो पैगाम थो ॾिए त मौला हुसैन करबला जे मैदान में जेको तो अकेलो बिही जेका सदा ॾिनी हुई अॼु उहा असां सदा ॿुधी आहे त तुंहिंजे सॾ ते असां लब्बैक चई करे पंहिंजे ॿारनि पंहिंजे बचनि खे वठी करे असां मैदान में असां हाज़िर आहियूं। हीअ अरबईन हुसैनी हिकु उहो असांजे लाइ पैगाम आहे जेको पैगाम असांखे करबलाई पैगाम मिले थो। ही अरबईन जी जेका ही मशी आहे जहिड़े नमूने सां इराक़ में नजफ़ खां करबला मोमिनीन जेके आहिनि मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े खां करबला इमाम हुसैन मौला अब्बास अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े ताईं पंधु वञनि था त पोइ उहे मोमिनीन जेके उन जॻह ते नथा वञी सघनि उन इश्क जो इज़हार कंदे पंहिंजनि इलाइक़नि मां इहे मुख़्तलिफ़ रूटनि ते जेका आहिनि उहे मशी कनि था, पैदल हलनि था ताकी उन करबला वारनि जी जेका उन्हनि जी यादि खे ताज़ा कंदे। अहिड़े नमूने टंडे मोहम्मद खान जा मोमिनीन गैरतमंद मोमिनीन ऐं मोमिनात इन्हनि अॼु इन अरबईन जे ॾींहुं यानी चेले में इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾींहुं दूल्हा सरकार जी दरगाह तां हुसैन खान लिगारी ताईं ही मशी जो जेको पैदल काफ़िलो जेके हज़ारे मोमिनीन ऐं मोमिनात इन में शरीक आहिनि। मां इन्हनि सभिनी मोमिननि खे ख़िराज तहसीन पेश थो कयां जो हिननि लब्बैक या हुसैन जी सदा ॾेई करे मैदान में हाज़िर थी करे वक़्त जे यज़ीद खे इहो पैगाम ॾिनो अथनि त ए यज़ीद कल बि तो शिकस्त खोरदा है, अॼु बि तो शिकस्त खोर आहे। न तूं पंहिंजा मकर तूं पंहिंजा हीला हला न काल तो हुसैन इब्न अली उन आवान खे ख़तमु करे सघे न अॼु जेको आहिनि हुसैन खे तूं ख़तमु करे सघीं थो। ऐं बिलख़ुसूस टंडे मोहम्मद खान जे मोमिनीन जी इहा ख़ुसूसियत जेको हिन असांजे हिन अरबईन जे हिन प्यादा जुलूस में जेको इहो परचम मौला अब्बास अलमदार अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले सां इन हिकु असांजे हिन मशी जे जुलूस खे हिकु वॾी सूंह ॾिनी आहे। माशाअल्लाह मौला अब्बास अलैहिस्सलातु वस्सलाम सां अक़ीदत जो इज़हार कंदे जिन्हनि मोमिननि इहो कमु अंजाम ॾिनो आहे उहे लाइक़ तहसीन आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि सभिनी जे तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए ऐं जिन्हनि मोमिन जंहिं जॻह ते मुअक़ब लॻाया आहिनि ऐं जिन्हनि जे हवाले सां तावन कयो आहे रब करीम सभिनी इहो तावन पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल फरमाए। ऐं अॼोको जेको पैगाम आहे उहो पैगाम इहो पैगाम आहे त असां हुसैनी आहियूं, असां करबलाई आहियूं, असां शहादत जा प्यासा आहियूं, मौत खां डिॼण वारा न आहियूं। असां मैदान में रहण वारा आहियूं। असां इहो मैदान में अची करे इन वक़्त जे यज़ीद अमेरिका इसराइल उन इतिहादनि खे असां इहो पैगाम था ॾियूं त ए वक़्त जा यज़ीद, ए वक़्त जा फ़िरऔन, तूं केतिरा मकर हला,
तूं पंहिंजो केतिरे ई जेके आहिनि चालू हला, लेकिन ही हुसैनी क़ौम आहे। ही हुसैनी क़ौम जेका आहिनि उहा ख़तमु थियण वारी कोन्हे। छो त ही क़ौम ख़तमु थिए, छो जो हिन हुसैनी क़ौम कंहिंजी उन बीबी जी दुआ जो नतीजो आहे जेका जन्नत जे सरदारनि जी अमड़ी आहे। बीबी फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी दुआनि जो जेका क़ौम नतीजो हुजे त उन क़ौम खे केरु शिकस्त नथो ॾेई सघे। लिहाज़ा इन जगह ते हींअर नमाज़ ज़ोहरैन अदा थींदी। नमाज़ ज़ोहरैन खां बाद में हिते मजलिस अज़ा बि मुनक़द थींदी ऐं ज़ियारत अरबईन जेका मोमिननि जे निशाननि मां हिकु निशानी आहे। ज़ियारत अरबईन मोमिन पढ़े ऐं उहा नमाज़ खां बाद में ज़ियारत अरबईन जी जेका आहिनि उहा बि तिलावत थींदी ऐं इंशाअल्लाह ताला असां इहो दुनिया वारनि खे ॿुधायूं था असां उहा क़ौम मुहज़ब क़ौम आहियूं ऐं असां उहा क़ौम आहियूं जेका अल्लाह तबारक व तआला जे अहकामात जे हुकुमनि जी पाबंदी कंदे असां वक़्त ते नमाज़ बि अदा कंदासीं। छो जो करबला वारनि जो पैगाम इहो नमाज़ आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम सर कटरायो इन नमाज़ जे लाइ। इंशाअल्लाह ताला नमाज़ ज़ोहरैन हिन जगह ते बा जमात असां सभई गॾिजी करे अदा कंदासीं। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फरजहुम। अल्लाह पाक जो एहसान आहे करमन मौला हुसैन जा अॼु ही ॾींहुं असांखे नसीब थियो। उन सां गॾोगॾु गुज़िरियल ॾींहं खां वठी बरसाति जो सिलसिलो हलियो पिए। असां सुबुह खां राति खां सुबुह ताईं 2 ॾींहं मुसलसल जदोजहद कईसीं। तमामु दोस्तनि सां गॾु जे अर्बन कमेटी जा दोस्त हुआ, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जा दोस्त हुआ ऐं असांजे कुझु पसंदि पंहिंजा रज़ाकार हुआ। ऐं उन सां गॾोगॾु मुस्लिम कमेटी जे चेयरमैन CMO साहब DC साहब जी तरफ़ां बि असांखे सुठो रिस्पॉन्स मिलियो हो। ऐं फिलफर मूं राति जो 1 बजे DC साहब खे फ़ोन कई, मुंहिंजे साईं पाणी कोन थो आहे। DC साहब चयो अगरि 2 बजे ताईं पाणी नथो निकिरे त आउं ज़िम्मेवार आहियां शइ जो। दानिश शाह चेयरमैन साहब शाहनवाज़ शाह बि मूंसां इहा ज़बान कई, बाबा तोखे सुबुह जो तुंहिंजी रूट क्लियर मिलंदो। ऐं अलाह पाक जो एहसान थियो, साईं जी ज़बान असांजी मोमिन खे ज़बान ॾिनीसीं, उन ते पूरो उतरियासीं। ऐं जुलूस खां मजलिस खां पहिरीं सफ़ाई सुथराई थी वई। जुलूस जे दौरान बि मुस्लिम अमलो मौजूदु हो, जंहिंमें फायर ब्रिगेड हुई ऐं सैनिटरी वर्कर हुआ, प्लस में उन जा इंक्रोचमेंट जा जेकी टीम आहे उहा गॾु हुई। तमामु सुठे नमूने सां साईं हा मेडिकल टीम बि हुई असां जंहिंमें 1122 वारनि जी रेस्क्यू टीम उहा हुई ऐं GHO साहब जी तरफ़ां ऐं असांजी MS अदी बीबी शिला गुल रज़ा उन्हनि जी बि टीम मौजूदु हुई। ऐं अॼु बि हिन मौक़फ़ ते चंडे मोहम्मद ख़ान अॼु अरबैन जे ॾींहं ते बि तमामु तादाद में कसीर तादाद में आज़ादार इमाम हुसैन अलैहिस्सलाम असांजी माऊं भेनरूं बीबी ज़ैनब सलाम जे सुनत निभाईंदे हिन पैदल मशी में अहिड़ी गर्मी में बेइंतहा जी गर्मी लॻी पई आहे। 48-47 सेंटी लॻो पियो आहे। उन में पदिल बश कनि पिया जेको नज़र मोहम्मद शाह दुल्ला ख़ान थी आहे। मुख़्तलिफ़ मोहम्मद ख़ान रूट में फिरंदी थींदी। हुसैन खान लगारी हिते ॻोठ में तमामु पज़ी थींदी जिथे नुमाज़ थींदी। नुमाज़ खां बाद फ़ौरन बाद ज़ियारत अरबन पढ़ी वेंदी। ऐं तमामु मोमिननि खे ऐं मुंहिंजी माउ भेनरुनि खे सलाम पेश करां थो ऐं दुआगू आहियां उन्हनि सभिनि जे लाइ ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ जिन दोस्तनि मूं ते एतमाद कयो आहे ऐं मूं ते रखियो ऐं उन सभिनी जा दुआ कयां अलाह पाक उन्हनि जी ज़िंदगी में ऐं इज़तुनि में इज़ाफ़ो करे। ऐं तव्हांजी मीडिया जी टीम जो बि शुक्र गुज़ारिया जिन असांजे जंहिंमें बाज़ाइद साहब पहिरें ॾींहं खां वठी पहिरीं मुहर्रम खां वठी अयाम मुहर्रम हो, अयाम सफ़र हले पियो ऐं इंशाअल्लाह अयाम जेके रबीउल अव्वल अचनि पिया जंहिंमें असांजे 6 रबीउल अव्वल जुलूस आख़िरी जंहिं मोहम्मद ख़ान में अलिफ अथई उन में बि असां भरपूर नमूने सां तमामु दोस्तनि सां गॾु रहंदासीं, शिरकत कंदासीं। उन सां गॾु तमामु मीडिया जी बिल्कुलु बाज़ाइद साहब जी तमामु शुक्रगुज़ार आहियां ऐं जिन जो जे तफ़ुल सां इन ताउन सां असांजो आवाज़ु आज़ादारनि जो आवाज़ु माण्हुनि ताईं पहुचे पियो। बसि जी असांजी माउ भेनरुनि जे लाइ वापसी जीअं हिते ज़ियारत अरबन ख़तमु थींदी लंगर इमाम हुसैन पेश कयो वेंदो। उन खां बाद असां हिते 40 खां 50 गाॾियूं सुज़ुकियूं अरेंज कयूं आहिनि ऐं 20 खां 25 चिंचियूं आहिनि ऐं कुझु दोस्त जेके प्राइवेट दोस्त असांजा पंहिंजा दोस्त जे वास्तनि जा तंज़ीमी दोस्त आहिनि उन्हनि जी प्राइवेट गाॾियूं मुहैया आहिनि। उन सां गॾोगॾु 1122 जी गाॾी बि मौजूदु आहे, उहा बि रेस्क्यू करे लेडीज़ खे पंहिंजे मक़ाम ते पहुचाए थी जंहिंमें बिरादर अज़ीज़ गुडू सूमर साहब तमामु असीं एतिरो शुक्र अदा करियूं घटि पर उनजो अजर साइण ॾियण वारी आहे, मौला हुसैन ॾियण वारो आहे। असां शुक्र अदा करे सघूं था जिन दोस्तनि जे कयो आहे। ऐं इहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदो आहियां असांजो हिकिड़ो प्यारो दोस्त तमामु प्यारो दोस्त भाउ असांजो
पप्पू बलोच साहब जी तमामु सुठी ख़िदमत रही आहे हिन में अरबियन कमेटी हूं बि आहे मस्जिद से वैदुल मुस्लिमीन हूं बि आहे पर जेका असांजा मुख़्तलिफ़ दोस्त जंहिंमें अज़ीज़ गुडू साहब आहे पप्पू बलोच साहब आहे कुझु ॿिया दोस्त आहिनि जंहिं नाला नथो खणणु चाहियां ऐं कुझु उहे शख़्सियतूं आहिनि जिन असांखे हिते हिन कैंप में हिन न्याज़ी मद में जुलूसी मद में जेके असांखे सपोर्ट कनि था उन तरफ़ां असांखे मना थियल आहे ऐं अलाह सां इहा दुआ घुरां अलाह पाक खां इहा ई दुआ आहे मुला हुसैन सदके उन्हनि जी रोज़ी रिज़क में इज़त में इज़ाफ़ो थिए औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लबैक या हुसैन लबैक या हुसैन। साईं जीअं त अॼु पूरी दुनिया में मौला हुसैन अलैहिस्सलाम जो चेला मल्हाए रहिया आहियूं दुनिया जे हर कुंड कुर्छ में इवन जेके अंग्रेज़ जा मुल्क आहिनि यूरोप जेको आहे उन में बि वॾा वॾा माना रैली जा जेके जुलूस निकिरनि पिया इहो हिकिड़ो असांजे हिन में न को मज़हब न आहे को फ़िको न आहे को इंसानियत आहे। अॼु तव्हां ॾिसो इन रैलीअ में शिया बि आहिनि सुनी बि आहिनि देवबंद बि आहिनि बिरेली बि आहिनि इवन गैर मुस्लमान बि आहिनि इहो मौला हुसैन सां जेको अक़ीदो आहे जेका हुब आहे मोहबत आहे इहो ता क़यामत जारी रहंदी ऐं माशाल्लाह असांजे टनवां खां जेका साईं नाज़ुम शाह दुल्ला खे जेका रैली निकिती आहे असां हिते इंशाल्लाह अनकरीब हुसैन ख़ान खे पहुचण वारी आहे तमामु शानदार रैली आहे जेको मुंतज़िमीन इंतज़ाम कयो आहे असांजे जेके बि शिया हज़रात आहिनि या अहले सुन्नत जा आहिनि सभिनी जी गॾियल कंट्रीब्यूशन आहे ऐं असां सभिनी खे सलाम था करियूं मौला उन्हनि खे सभिनी जो अजर ॾींदो हिननि खे ऐं मौला हक़ीक़ी असांखे उते ज़ियारत पंहिंजे अरबईन करबला में घुराईंदो। ऐं असांजो ॾिसो ज़ुल्म मिटंदो न आहे ज़ालिम मिटी वेंदो आहे ठीकु आहे पर उहो मौला हुसैन फरमायो त मूं हुसैन जहिड़ो शख़्स कॾहिं बि यज़ीद जहिड़े शख़्स जी बैत न कंदो। अॼु बि जेके ज़ालिम आहिनि जेके ज़ुल्म कनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारनि उहो मौला हुसैन जो जेको पैरोकार उहो ई उथारींदो जेको मौला हुसैन सां मोहबत नथो रखे तव्हां यकीन ॼाणो उहो अॻियां नथो तव्हां ईरान जो मिसाल ॾिसो ईरान जो हर बच्चो जेको ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु आहे ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु आहे इवन दुनिया खे ईरान खे पूरी दुनिया मञे पई छो त उन हक़ जे लाइ निकिता आहिनि ॿाहिरि मौला हुसैन जो जेको नज़रियो आहे उनखे खणी निकिता आहिनि त इहो हक़ इंशाल्लाह बुलंद बाला थींदो उहो वक़्तु ईंदो इमाम ज़माना जो ज़ौर थींदो ऐं हक़ बुलंद बाला थींदो ऐं इंसाफ़ हर कंहिं सां थींदो। साईं माशाल्लाह सिक्योरिटी असांजी जेका डिस्ट्रिक्ट मोहम्मद ख़ान जी आहे बहितरीनु नमूने सां उन्हनि मल्हायो आहे हर हंधि हर चौक हर जेके बि असांजा जुलूस नंढा वॾा जुलूस आहिनि मजलूसूं आहिनि चौक चौराहा उते पुलिस आहे अॼु हिते बि माना सिक्योरिटी पुलिस जी मोबाइल बीठल हुई माना सुबुह खां वठी हींअर हेॾे वरी गैस ते वई ॿियो हर माना जुलूस जे हर साइड में अॻियां पोयां जेका असां पुलिस आहे असां सलाम था पेश करियूं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे जंहिं इवन DC आहे SP आहे ऐं जेके ॿिया इदारा आहिनि म्यूनसिपल बलजा जा इदारा आहिनि पूरो उन्हनि जो साथ रहियो इवन मेडिकल जेका आहे उन्हनि जो तमामु सुठो साथ रहियो आहे उन्हनि खे सलाम था पेश अल्हम्दुलिल्लाह हर साल जीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अक़ीदत ऐं मोहबत में एहतराम में रमज़ान खान में तमामु वॾो हिकिड़ो काफ़िलो निकिरंदो आहे जेको रमज़ान खान जे मेन शहर शोरा खां वठी करे हुसैन खां लेगारी में इक़्तिदा पज़ीर थींदो आहे हिन काफ़िले में लखे हज़ारे माण्हू जेके शिरकत कंदा आहिनि सिर्फ़ु इहो अक़ीदो हूंदो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन इस्लाम जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जानियूं ॾिनियूं ऐं जिन इस्लाम असांखे बचाए ॾिनो त असांजो बि इहो फ़र्ज़ु लागू थिए थो असीं उन मोहबत अक़ीदत में जेको हीउ हर साल काफ़िलो निकिरे थो उन में शिरकत करियूं छाजे करे त असांजी ज़िंदगी जेकी सा मुख़्तसिर ज़िंदगी आहे माण्हू पंहिंजे इस्लाम ऐं उनजे जेके अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रस्तो ॾेखारियो आहे असीं उन ते हलूं ऐं पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारियूं त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे सघूं था। अॼु हीउ जेको काफ़िलो माशाल्लाह ॾिसूं पिया हिन में माना रमज़ान खान में ॾींहं ब ॾींहं माना हर साल वांगुरु वधंदो पियो वञे ऐं हिते लेडीज़ जो रेशो तमामु घणो वधीक आहे ऐं इहो हिकिड़ी मोहबत आहे हिकिड़ो एहतराम आहे असांजो मज़हबी जेको पाण चऊं था जेके इस्लाम असांजो ज़िंदा आहे हुसैन हसन ऐं इन जे आल औलाद जे करे ज़िंदा आहे असां सभिनी खे हिन अक़ीदे एहतराम में जेके हिते ज़ाहिरीन अचनि पिया उन्हनि जो एहतराम करणु खपे ऐं जेके रोड रस्तनि ते जेके माण्हू जेके हुते बीठा आहिनि उन्हनि खे उन्हनि जे लाइ आजा करणु खपे हीउ हिकिड़ो हुसैनी काफ़िलो आहे असांखे ॾाढी हुन सां मोहबत आहे छाजे करे अलाह नबी फरमायो त हुसैन मूं मां आहे ऐं हुसैन मां आहियां जेको हुसैन सां मोहबत कोन थो करे उहो हुन सां मोहबत कोन थो करे तंहिंजे करे असां सभिनी खे इहा सोचणु खपे त इस्लाम जो जेको ज़िंदा रखण वारा असांजा इमाम हुसैन आहिनि असां हुन सां तमामु इलाही मोहबत आहे।